बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अवां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त अॼु जो ही जेको इवेंट आहे उन जो शान ऐं मान इंतिहाई मथां आहे, मुनफ़रद आहे, छो त ही इवेंट उहो आहे जंहिंमें असां उन्हनि माण्हुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयूं था जिन पंहिंजी ज़िंदगियुनि जो नज़रानो पेश करे मुल्क ऐं क़ौम जो वक़ार बुलंद कयो, इंसानियत जे लाइ आला हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो। पर तव्हांखे ख़बर आहे त हर नेक कम जो आगाज़ पाण तिलावत कलाम पाक सां कंदा आहियूं ऐं तिलावत कलाम पाक जी सादत माणण लाइ दावत ॾिनसि मौलवी अब्दुल सत्तार साहिब जन खे त अचनि तिलावत कलाम पाक जी सादत माणनि। मौलवी अब्दुल सत्तार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवातान बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फ़रहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही वयस्तबशिरून। उनके बाद सैयद जाफर अली शाह सिविल सोसाइटी तरफा तोहफ़ो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़्ज़त माब जनाब SSP खैरपुर साहब ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा समूरा अज़ीज़ दोस्तो, हेठि वेठल शहीदनि जी फैमिलीज़, मुंहिंजे पुलिस जे जवाननि खे अस्सलाम वालेकुम। अॼोको ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त असीं उन बावकार क़ौम जा सपूत आहियूं जिन जी शहादतूं जेके आहिनि असांजे अमन अमान लाइ, असांजी इज़त जे वक़ार डिग्निटी लाइ, हिननि जो अॼोके ॾींहं वारो जेकी शहादतुनि जो जेको असां ॾींहुं मल्हायूं था, इहो असांजे इन ॻाल्हि खे साबित करे थो ऐं यकीन ॾियारे थो त असीं ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असां पंहिंजे शहीदनि खे हमेशह इन ॾींहं ते यादि कंदा आहियूं। खैरपुर पुलिस हमेशह जीअं हिन साल बि जेकी आहे सुठी रवायत रखी आहे जो उन्हनि शहीदनि जे औलाद खे, शहीदनि जे वालिदैन खे पंहिंजो ओड़े तरीक़े सां इज़त ऐं डिग्निटी सां हिते घुरायो आहे ऐं इहो सारो क्रेडिट जेको आहे हमेशह उन्हनि SP साहिबान लाइ वेंदो आहे जेके पंहिंजे शहीदनि खे यादि रखंदे पंहिंजे फोर्स खे जेको आहे मोबिलाइज़ करण जे लाइ, उन्हनि खे यादि ॾियारण लाइ त न तव्हां असां मां आहियो, असीं तव्हां मां आहियूं ऐं तव्हांखे असीं अकेला कॾहिं न छॾींदासीं। त इहा हिकिड़ी सुठे पंहिंजो लीडर जो कमु हूंदो आहे त उहो इन सिलसिले खे जेको आहे अॻिते वठी हलंदो आहे ऐं उन्हनि शहीदनि खे यादि रखंदे इन्हनि रवायतुनि खे मद्देनज़र रखंदे अॼु शहीदनि जी जा ॿार बि वेठा आहिनि ऐं पंहिंजे तरफ़ां ख़ासि करे जेको आहे प्रेस जे हवाले सां उन्हनि शहीदनि जे वालिदैन खे यकीन थो ॾियारियां त उहे हमेशह जीअं पुलिस जे, त आउं बि हिकु पुलिस ऑफिसर जो पुटु आहियां, हमेशह जेको आहे मां पुलिस जे हवाले सां इहा ॻाल्हि बावर कंदो रहियो आहियां। मां बचपन उन पुलिस जे पंहिंजे वालिद जी शफ़क़त में गुज़ारी ऐं आउं हमेशह पुलिस जे हवाले सां उन्हनि जी जेके कमज़ोरियूं आहिनि, उन्हनि जूं ख़ामियूं आहिनि, उन्हनि जूं जेके तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे आउं हमेशह जेके आहिनि पंहिंजे आला ऑफिसर्स, जॾहिं बि मुंहिंजी कंहिं आला ऑफिसरनि सां गॾिजाणी थींदी आहे त मां इहा फोर्स जी जेके तकलीफ़ूं आहिनि, ख़ासि करे पुलिस जूं तकलीफ़ूं जेके कानून खे मद्देनज़र रखी करे उन्हनि जी वकालत ज़रूरु कंदो आहियां। इहो मुंहिंजे फ़ोन में उन पीउ जो, उन पुलिस ऑफिसर जो रद्द शामिलु आहे, इन करे मां पंहिंजो इहो फ़र्ज़ु सम्झी इन खे हमेशह दोहराईंदो आहियां। त मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां खैरपुर पुलिस जे पंहिंजो लीडर खे, कमांड करण वारे हिकिड़े बहितरीन नौजवान ऑफिसर खे ऐं ख़ासि करे हेठि वेठल शहीदनि जे वारसनि खे, पुलिस ऑफिसरनि खे, पुलिस जे जवाननि खे
त असीं प्रेस वारा जेके आहिनि, प्रेस पुलिस जो साथ जेको आहे ऐं ख़ासि करे जेको असांजो रोल जेको आहे उहो भाईचारे वारो आहे। तव्हांजा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हमेशह असां जेको आहे असांजी नेगेटिव पंहिंजो जेकी आहे जर्नलिज़म न हूंदो आहे। असीं ख़ैरपुर में इहो हिकिड़ो तमामु रवायत क़ाइमु रखी आहे शुरू खां वठी, त असां पॉज़िटिव जेको आहे उहो रोल अदा कयो आहे। विज़ार कान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब इसक माब SSP खैरपुर सऊद मक्सी साहब, DHO खैरपुर ऐं ॿिया मोहतरम मेहमान, अस्सलाम वालेकुम। शहीद की जो मौत है, शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। तव्हां त सम्झी विया हूंदव जेकी अॼु जी ख़ासि गॾिजाणी थी आहे उहा असां पुलिस जे सिंध पुलिस जे शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। जन पंहिंजे खून जो आख़िरी कतरो ॾेई करे तव्हांजी जान माल ऐं इज़त जो प्रोटेक्शन कयो ऐं इज़त जो प्रोटेक्शन कयो ऐं पंहिंजो नालो रोशन कयो। ॿियो खैरपुर पुलिस खैरपुर ज़िलो जेको आहे उहो तमामु सेंसिटिव ज़िलो आहे। असांजे मोहतरम जनाब अमीर सऊद मक्सी साहब जॾहिं खां हिते आया आहिनि तव्हां ॾिसंदा हूंदव त उहे हमेशह कोशिशि रहंदा आहिनि अमन अमान क़ाइमु करण लाइ, ऐं एतिरो खैरपुर ज़िलो जेको आहे उन में अमन क़ाइमु थी वियो आहे त हिते अगवा जो को बि अहिड़ो केस नाहे को। ऐं सिंध पुलिस जा असां जेके खैरपुर पुलिस जा नौजवान आहियूं हमेशह कोशिशि रहंदासीं त तव्हांजी जेकी आहे जान माल जी हिफ़ाज़त करे सघूं। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब SSP साहब खैरपुर अमीर सऊद साहब, मोहतरम जनाब DHO खैरपुर मोहम्मद हुसैन अगड़ो साहब, मोहतरम जनाब डॉक्टर कलीमुल्लाह मेमन MS खैरपुर साहब, मोहतरम जनाब डिस्ट्रिक्ट बार खैरपुर के प्रेसिडेंट सैयद जाफर शाह साहब ऐं जनरल सेक्रेटरी इफ्ताब मरीद साहब ऐं मोहम्मद साहब के ऐं मुंहिंजा जेके अफ़सरान ऐं मौजूदु महिमान आयल आहिनि ऐं शौदा जी फैमिली खे मां अस्सलाम वालेकुम ऐं भली ख़ाब थो चवां। 4 अगस्त सॼे पाकिस्तान में अफ़सानो वांगुरु इंसाफ़ बि मल्हाए रहिया आहियूं। अमन अमान क़ाइमु कंदासीं ऐं कानून जो मान मताऊं कंदासीं इंशाअल्लाह। शुक्रगुज़ार आहियूं अमीर सऊद मक्सी साहब जा SSP खैरपुर जिन हिन नेक कम में, हिन भलाई वारे कम में असां सिविल सोसाइटी खे बि शामिलु कयो त असां गॾिजी उन्हनि सां गॾिजी करे हिन इवेंट में ऑर्गेनाइज़ कयूं त असां इलाही थोराइता आहियूं पूरी सिविल सोसाइटी जे खैरपुर जे तरफ़ां असां हुन जा थोराइता आहियूं। ऐं हमेशह असां साईं खे ॿुधाईंदा हलूं त 2011-12 खां वठी सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ छो त अमन अमान जी सूरत हाल जॾहिं खैरपुर में ख़राबु थी वई पूरे सिंध में, त खैरपुर में सिविल सोसाइटी हिकिड़ी मीटिंग कई ऐं SSP साहब जेको बि SSP साहब ईंदो आहे असांखे मिलंदा आहियूं। उन अमन अमान जे हवाले सां जेतिरा बि स्टेप हूंदा आहिनि सिविल सोसाइटी हमेशह असांखे गॾु हूंदी आहे। असां सम्झंदा आहियूं त इहो बि असांजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। माना अगरि ॿिया कहिड़ा समाजी या भलाई या कमु कयूं था त असां पुलिस सां बि गॾिजी कमु कयूं, छो त जेसि ताईं असांजे इलाइक़े में अमन न हूंदो त असां तरक़ी असांजी थी नथी सघे। छो त असांजी पूरी तरक़ी जो महवर आहे उहो असांजे पुलिस डिपार्टमेंट जे कारकर्दगी ऐं उनखे असांजे इक्विपमेंट हुजनि, उनखे बहितरी हुजे। त असां जेको फोरम जेके पाकिस्तान लेवल ते बि असांजा ठहियल आहिनि उन्हनि ते बि असांजो पूरो हिकिड़ो कमु हले पियो। उनजे असां कुझु पार्ट खैरपुर में आहियूं। असांजो PFDP असांजो हिकिड़ो चैप्टर आहे, उन में असां मुख़्तलिफ़ फोरमनि ते असां पूरे पाकिस्तान में आवाज़ उथारींदा आहियूं त जेका पुलिस जी शिफ्टिंग आहे, पुलिस जो जेको कमु आहे उहो अवां ॾिठो त केतिरो उनजो कमु आहे। त यानी कि उहो 24 कलाक कमु था कनि, कॾहिं इलेक्शन जे ड्यूटी में त कॾहिं पंहिंजे ईदुनि जे ॾींहंनि में पंहिंजे बचनि ईद कोन पिया करे सघनि। त असां इन सभिनी शयुनि खे माना रिसर्च बि कई आहे, उन ते कमु बि कयो आहे। त असां इहो सम्झूं था त पुलिस सां सिविल सोसाइटी जो गॾु हुजणु ई असांजी तरक़ी आहे, असांजो अमन आहे। त असां इलाही थोराइता आहियूं SSP साहब जा जिन असांखे हिन प्रोग्राम में असांखे शामिलु कयो, असांखे गॾु कयो। इलाही महिरबानी। असां डॉक्टर मोहम्मद हुसैन अगड़ो असां खैरपुर जो आहे, साईं DHO साहब आहिनि, उन्हनि बि हमेशह खैरपुर लाइ काफ़ी ख़िदमतूं कयूं आहिनि। उहे बि असां स्टेज ते मौजूदु आहे। त साईं उन्हनि जी इलाही महिरबानी। सैयद जाफ़र शाह साईं बार जा सदर आहिनि, साईं बि मुहतरिक आहिनि, साईं उनजो बि किरदारु आहे। अल्ताफ़ हुसैन मरी साहब, डॉक्टर कलीम राय साहब, बा खान मोहम्मद
शुरू खां जॾहिं असां पंहिंजे सिविल सोसाइटी जो कमु शुरू कयोसीं एन जी ओ त भाउ खानू बि असां सां पेश पिया आहिनि। ख़बर न पवंदी आहे त साईं भाउ साहिब बि आहे, ख़बर न पवंदी आहे त भाउ एन जी ओ जो आहे, त भाउ जी बि इलाही महिरबानी उहे अॼु मौजूदु आहिनि। ऐं हिन सां गॾोगॾु मुंहिंजो नालो शहीदनि लाइ जंहिंजो अॼु ॾींहुं आहे, उन्हनि जे लाइ भेट लाइ कुझु लफ़्ज़ आहिनि। ॾोहारियुनि चोरनि फोरुनि खां डिॼंदा सफ़ा न आहियूं, ॾोहारियुनि चोरनि फोरुनि खां डिॼंदा सफ़ा न आहियूं, असीं मर्द मुजाहिद आहियूं, असीं सिंध पुलिस आहियूं। राति बि फ़ोन ते न्याणीअ चयो, हे उहो अक्स पियो मां ॾियां उन ड्यूटी जो, उन मंज़र जो। मां असां इहो बि साईं खे ॿुधाईंदा अमीर मसूद साहिब खे त असां कई दफ़ा इहो बि ॾिठो आहे अव्हां जे ऑफिस में त अहिड़ा वीचारा बि नौजवान ईंदा आहिनि। उन ॾींहुं हिकु दफ़े असां गुज़िरियल SSP साहिब वटि वेठा हुआसीं त हिकिड़ो नौजवान आयो, उनखे फालिज हुयो त परेशान थी वियो SSP साहिब बि त हिन उमिरि में तोखे फालिज कीअं आहे, यानी को हली न पियो सघे, नौजवान हुयो। त साहिबु हुनखे विहारियो, पुछियईंसि त उन चयो त सर मां ड्यूटी पियो कयां, मुंहिंजो मूं वटि असलो हुयो, मूं वटि सियारे जो टाइम हुयो, कंहिं पिकट ते हुयुमि, कचे जे इलाइक़े में हुयुमि, त उते मूंखे कोई ड्यूटी वारो पियो पहुची न सघे, उनजी एमरजेंसी थी वई त मूंखे मुसलसिल ड्यूटी कंदे थधि में मां केयर न करे सघियुमि, मूंखे फालिज थी वियो। त नौजवान माना 30 साल जी उमिरि में असांखे फालिज थी वियो। त इहो हुनजो हिकिड़ो माना मां तव्हांखे ॿुधाईंदो त केॾो वीचारा मुश्किल में कमु था कनि, किथे किथे कमु था कनि। त उन ते हिकिड़ी सिटूं आहिनि त राति बि फ़ोन ते न्याणीअ चयो तूं बाबा कॾहिं ईंदे, त न्याणी पंहिंजे यानी पुलिस दोस्त खे या पंहिंजे असांजे कांस्टेबल खे या असांजे SSP फ़ोन थी करे, मूं लाइ ईद ते ईद जो ॾींहुं आहे, शादीअ जो ॾींहुं, चए त मूं लाइ छा तूं वठी ईंदे। मां न्याणी थी चए, उते उहो थो चए हां ॾरी चयुमि बचड़ा इलेक्शन में ड्यूटी में आहियां, ऑपरेशन में आहियां, त उहो वीचारो पंहिंजी ड्यूटी में आहियां, उहो पंहिंजो इलेक्शन जी ड्यूटी में आहे, त उहो पंहिंजो उहो शाइर में पंहिंजो अक्स थो पेश करे, असीं मर्द मुजाहिद आहियूं, असीं सिंध पुलिस आहियूं। त असां सिंध पुलिस खे, खैरपुर पुलिस खे सलाम था पंहिंजी सिविल सोसाइटी तरफ़ूं पेश कयूं। लख थोरा लख लाइ घणो टाइम निकिरे वठंदा, पहिरीं गर्मी आहे, घणो टाइम असां लेट थी चुका आहियूं। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध पुलिस ज़िंदाबाद। महिरबानी। शहीदनि जे वारसनि ताईं तोहफ़ा पहुचाइनि, साईं जी गुज़ारिश आहे आॾो अचनि त जीअं असां उन्हनि खे तोहफ़ा पहुचाए सघूं। सभ खां अवल हेड कांस्टेबल, पर हिकु ॾोहारी चक्र जो हुन ख़ात्मो ज़रूरु कयो। तंहिं बाद आहे हेड कांस्टेबल अली ॾिनो रिंद, हिननि जो 2009 में आहे, 2009 में मुक़ाबिलो थियो हुयो ऐं हिननि साजन जागीरानी नाले हिकिड़ो बदनाम धाड़ियल हुयो, उन सां हिन मुक़ाबिलो कयो ऐं पाण शहादत जो रुतबो हासिलु कयो। PC आहे मंज़ूर हुसैन मलाह, 2010 में हिननि खे शहादत जो रुतबो मिलियो ऐं हिननि बि तमामु दिलेरी सां मुक़ाबिलो कयो ऐं मुक़ाबिलो करे हिननि ॾोहारनि जो अंत आंदो ऐं हिननि इहो साबित कयो त असांजी जान कुझु बि कोन्हे का, पर सभ खां अवल वतन आहे ऐं वतन वासी आहिनि, या असांजी ज़िमेदारी आहे। PC आहे अज़ीज़ अहमद निज़ामाणी, उन्हनि जी 1999 में शहादत थी आहे। उन्हनि जे वारसनि खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो तोहफ़ो वसूल कनि। ग़ुलाम रसूल पल साहब, PC आहे ग़ुलाम रसूल पल, इन्हनि जो 1999 में मुक़ाबिलो थियो ऐं इन्हनि खे शहादत जो रुतबो मिलियो। DHC आहे सैयद हुसैन अली शाह, 2000 में हिननि खे शहादत जो रुतबो मिलियो आहे। साधू नाले जे सां हिननि जो मुक़ाबिलो थियो। PC खलीला बंबरो, 2010 में हिननि खे शहादत जो रुतबो मिलियो आहे। हेड कांस्टेबल आहे मोहम्मद मूसा दायो, 2009 में हिननि जी मूंखे यादि आहे त अॼु बि जेकॾहिं ग़ुलाम नबी मेमून साहिब जो नालो ईंदो आहे त खैरपुर जो अवाम बहकी पवंदो आहे। बशीर अहमद मेमून साहिब, वॾी कतार आहे, लाइन आहे मोज़िज़ अफ़सरान जी। इंशाअल्लाह असां उमेदु कयूं था त जनाब अमीर सऊद मक्सी साहिब जंहिंजो नालो बि उन्हनि ई ऑफिसर्स में शामिल ईंदो, त इस्तक़बाल कंदा भरपूर। अचे पियो तव्हां सां मुखातिब थियण लाइ जनाब अमीर मसूद मक्सी SSP खैरपुर।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों इन पंडाल में मौजूद शोधा जी फैमिली के सलाम पेश कंदुसि ऐं इन खां अलावा जेके असांजा हिते स्टेज ते मौजूद दोस्त आहिनि, स्पेशली प्रेसिडेंट प्रेस क्लब, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, DHO साहब, MS साहब ऐं जेके असांजी हिन तकरीब में असां सां हेल्प बि करे रहिया आहिनि ऑर्गेनाइजेशन जा दोस्त ऐं हिन पंडाल में तमामु पुलिस ऑफिसर्स, अस्सलाम वालेकुम। आउं वधीक कोशिशि कंदुसि त कोन डिघो ॻाल्हायां, गर्मी बि आहे, करोना जो बि असांखे ख़्यालु करिणो आहे ऐं मानी बि लॻियल आहे। सिर्फ़ु 5 मिंट मां ॻाल्हाईंदुसि। सभ खां पहिरियों आउं चवंदुसि त कंहिं बि मुल्क खे जेकी आज़ादी मिलंदी आहे उहा लंबी हिकिड़ी तहरीक खां पोइ उहा आज़ादी मिलंदी आहे। उहा जेकी आज़ादी हूंदी आहे उन में उन तहरीक जा जेके बानी हूंदा आहिनि उन्हनि सां गॾोगॾु आवाम जो जेको पॉपुलर हिकिड़ो विजन हूंदो आहे, हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे, हिकिड़ी फिलॉसॉफी हूंदी आहे, उहा जॾहिं ज़ोर पकड़ींदी आहे पोइ क़ुर्बाननि ऐं शहादतुनि जो सिलसिलो शुरू थींदो आहे। उहो 1947 त माइग्रेशन में जेके शहादतूं थियूं, जेको प्रॉब्लम्स थिया, इन खां अलावा जेको फास्ट अगरि असां वठी वञूं, अञा पोइ ते वञूं त तमामु वॾी हिकिड़ी क़ुर्बानीनि जो सिलसिलो हूंदो ऐं उन खां पोइ असांजो मुल्क आज़ादु थियो ऐं उन आज़ादी खां पोइ असांजी जेके फोर्सिस आहिनि उन में असांजी पाकिस्तान आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस उन्हनि तमामु लगातार पंहिंजी जेकी सरहदूं आहिनि ऐं जेको इंटरनल मैकेनिज़म आहे उन आज़ादी जी प्रोटेक्शन जे लाइ हमा वक़्तु अॼु ताईं जांफ़िशानी सां पंहिंजी जाननि जो नज़रानो पेश करे रहिया आहिनि। रीसेंट हिस्ट्री में जेकॾहिं असां वठूं, जेके लसानी फ़सादात हुजनि, मज़हबी सेक्टेरियन वायलेंस हुजे या असांजी रीसेंट जेकी दहशतगर्दी ख़िलाफ़ु जेकी जंग पोयनि 20 सालनि खां पोइ 9/11 खां पोइ जेकी हली रही आहे, उन में जेकॾहिं असां क़ुर्बानीनि खे वठूं त तमामु हिकिड़ी लंबी लिस्ट हूंदी जंहिंमें असांजी आवाम जी जाननि जो क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजी आर्मी, रेंजर्स, FC उन में जवाननि, ऑफिसरनि, असांजे मायनाज़ ऑफिसरनि, उन्हनि पंहिंजी जाननि जो क़ुर्बानी ॾिनी, नज़रानो पेश कयो ऐं 4 अगस्त बि उन ॾींहं खे उजागर कयूं था जंहिं ॾींहुं असांजे IG साहब पंहिंजी शहादत ॾिनी। उन खां पोइ लगातार ऑपरेशन हुजनि, 90s जा ऑपरेशन हुजनि, कोई बि ऑपरेशन हुजे, डेली बेसिस ते किथे न किथे, उहो कराची ऑपरेशन हुजे, कच्चे जा ऑपरेशन हुजनि, डाकुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन हुजनि या रूटीन जेकी असांजी आहे क्राइम फाइटिंग कंदे, किडनैपिंग फॉर रेंसम, एक्सटॉर्शन, जेके असांजा इंसिडेंट्स आहिनि, असांजे जवाननि स्पेशली सिंध पुलिस पंहिंजी जेके जाननि जो क़ुर्बानी ॾिनी आहे, नज़रानो पेश कयो आहे, उन में उनखे आउं चवां थो त सॼी क़ौम वॾी क़दर जी निगाह सां ॾिसे थी ऐं सुर्ख सलाम पेश करे थी। ऐं अॼु जो हीउ जेको असांजो फंक्शन आहे उन्हनि जवाननि खे यादि करणु ऐं उन्हनि जी जेकी हिकिड़ो जज़्बो हुयो उन्हनि खे सलाम करण जे लाइ आउं सम्झंदुमि त हीउ नंढो फंक्शन आहे। हिकिड़ो करोना ऐं गर्मी जी वजह सां ऐं फैमिलीज़ खे कोशिशि कई आहे त असां घटि हिते घुरायूं, 20-25 फैमिलीज़ घुरायूं, हालांकि असांजा शहीद 120 ताईं आहिनि। आउं कोशिशि कंदुसि त पर्सनली पाण जीअं ईद ते असां वियासीं, हर इवेंट ते उन्हनि शहीदनि जी फैमिलीज़ खे यादि कयूं ऐं आउं उन्हनि खे बजाए हिते घुराइण जे असांखे उते उन्हनि जे दर ते वञणु घुरिजे। मर्द मुजाहिद मोमिन थी करे ऐं शहादत जेको असांजो मज़हब बि असांखे उनजी वॾी हिकिड़ी तलक़ीन करे थो, उहो जज़्बो रखी करे जेकॾहिं को इंसानु पंहिंजे घर खे नथो ॾिसे, पंहिंजी औलाद खे नथो ॾिसे, पंहिंजी ड्यूटी खे थो ॾिसे ऐं पंहिंजी जान जो
नज़रानो पेश थो करे त उनजी उहा क़ुर्बानी लाज़वाल आहे, उन्हनि खे लफ़्ज़नि में तोरे कोन थो सघे। उनखे हर दफ़े भेटा ॾेई सघिजे थी, हर दफ़े उहे उन्हनि जी फैमिलीज़ जा हथ चुमी सघजनि था, उन्हनि पोड़नि वालदेन खे सलाम पेश करे सघिजे थो, उन्हनि जी क़बरुनि ते वञी करे गुलनि जी वर्खा करे सघिजे थी, सलामी पेश करे सघिजे थी। पर इहे सभु शयूं आउं सम्झंदुसि त उन्हनि जी क़ुर्बानी ऐं जज़्बे खे पोइ बि उहे नापे तोले कोन थियूं सघनि, जंहिंजी वजह सां अॼु असां पूरे कच्चे जो एरिया हुजे, शहर में बिल्टअप एरिया हुजे, पहाड़ी एरिया हुजे, रेगिस्तानी एरिया हुजे, खैरपुर जो कोई बि एरिया हुजे, अल्हम्दुलिल्लाह अॼु सेफ एंड सिक्योर आहे। त उन्हनि जो क्रेडिट उन्हनि शहीदनि ॾिठो वञे जिन पंहिंजी क़ुर्बानीनि सां ई अमन हिन खैरपुर ज़िले खे ॾिनो आहे। अॻिते आउं चवंदुसि त असांजो जेको पुलिस ऑफिसर आहे उन जे लाइ तमामु घणियूं चैलेंजिस हूंदियूं। ॾुखी ड्यूटी आहे पुलिस जी, 24 कलाक जी ड्यूटी आहे। उन में अवां पाण ॾिसो त डेली रूटीन जो गश्त हुजे या इम्पॉर्टेंट इवेंट्स हुजनि, जुमे नमाज़ हुजे या इतवार ते माइनॉरिटीज़ जा चर्चिस हुजनि या स्पेशल होली जा दिवाली जा इवेंट्स हुजनि या असांजी ईदुनि जी नमाज़ूं हुजनि, रमज़ान हुजे, मुहर्रम हुजे, इलेक्शन हुजे, सेंसस हुजे, कोई बि चैलेंजिस तव्हां ॾिसो, कोई बि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हुजे, किथे कोई बि असांजो जवान कॾहिं बि मां हुनखे मायूस कोन ॾिठो आहे, हमेशह दिलेरी सां सीनो चौड़ो करे ड्यूटी कंदो आहे। मूंखे फ़ख़्रु आहे त मां उन फोर्स जो हिन वक़्तु हुनखे कमांड करे रहियो आहियां, जेकी एॾो वॾो जंहिं अंगु जेको आहे शोधा जो हिन पूरे सिटी खे ॾिनो आहे ऐं उन्हनि जी क़ुर्बानीनि सां असांजो हीउ जेको शहर आहे उहो सिक्योर आहे। उहो अॼु हिकिड़े तालुके खां ॿिए तालुके ताईं आम माण्हू ट्रेवल करे सघे थो। उहो बि टाइम हुयो जो माण्हू ट्रेवल न करे सघंदा, हिकिड़े तालुके खां ॿिए तालुके न वेंदा हुया। जेके मूंखे नॉलेज आहे, मां पंहिंजे क्योंकि हीउ एरिया जेको बि आहे इन एरिया सां मुंहिंजो पंहिंजो बि तालुक आहे, त मूंखे ख़बर आहे त उहो दौर बि हुयो जॾहिं माण्हू अवॉइड कंदा हुआ त राति थी वई आहे, सिजु लही वियो आहे, हाणे सफ़र नथा कयूं। पर हिन वक़्तु अहिड़ी अल्हम्दुलिल्लाह असांजा हाईवे सिक्योर आहिनि। असांजे बॉर्डर ताईं वञी केॾो बि परे जो एरिया हुजे, 17,000 स्क्वायर किलोमीटर खैरपुर जो एरिया आहे, जिन खे लिमिटेड रिसोर्सिस में रही करे असांजी पुलिस सिक्योर करे थी। आउं चवंदुसि त जेकी असांजी सिविल सोसाइटी जॾहिं असांखे एप्रिशिएट कंदी आहे, ख़ुशूसन मीडिया हुजे, बेंच एंड बार जा दोस्त हुजनि ऐं असांजा अवामी नुमाइंदा हुजनि या काॾों बि असांखे जेकॾहिं हिकिड़ी गुड शाबाश जो मैसेज ईंदो आहे त मुंहिंजे जवान जो हौसलो अञा ज़बरदस्त बुलंद थी वेंदो आहे। आउं इहा रिक्वेस्ट कंदुसि त किथे कमी कोताहियूं ज़रूरु हूंदियूं आहिनि, उन्हनि खे इंशाअल्लाह विद टाइम असां उन्हनि खे इम्प्रूव कंदासीं। उन्हनि खे जेकी असांजी मौजूदा फोर्स आहे, मूंखे तमामु घणियूं उमेदूं आहिनि। दिलेर फोर्स आहे, बहादुर फोर्स आहे ऐं हिमत वारा नौजवान आहिनि, ज़बरदस्त सिपाही आहिनि। इन्हनि खे सिर्फ़ु थपकी लॻाइण जी ज़रूरत आहे, शाबाश ॾियण जी ज़रूरत आहे, एप्रिशिएट करण जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह क्राइम तव्हांखे ज़ीरो ते लिटरली आणे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु बि जेकी बि क्राइम जी लहर हुजे, पर इहो खैरपुर ज़िले जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे त ज़ीरो किडनैपिंग फॉर रैंसम या ज़ीरो फ़ोन कॉल ते को माण्हू किडनैप थियो हुजे, इहो हिन वक़्तु असां वटि ज़ीरो आहे। वॾियूं वॾियूं जेके वारदातियूं थियूं आहिनि, उहा काई बि वारदात हुजे, मुंहिंजे जवाननि नाकाबंदी करे उन्हनि खे पकिड़े ट्रेस करे हवालात जे पोयां उन्हनि खे बीहारियो आहे। कोई बि चैलेंज हुजे, जस्ट असांखे प्रॉपर टाइम ॾियण जी ज़रूरत आहे ऐं उनखे असांजे जवाननि जी जेकी कोशिशूं आहिनि उन्हनि खे एप्रिशिएट करण जी ज़रूरत आहे। बाक़ी क्रिमिनल जेको आहे इंशाअल्लाह मां सम्झां थो त न सिर्फ़ु हिन ज़िले में दूर दूर ताईं कोशिशि कंदो की हीउ भॼी वञे, हिते कॾहिं बि पेर न रखंदो। सिर्फ़ु तव्हां एप्रिशिएट कयो। जवाननि जी वेलफेयर जो मूंखे तमामु घणो अहसासु आहे। असां काफ़ी कोशिशि कंदासीं कि उन्हनि जो लिविंग स्टैंडर्ड थाणनि में इम्प्रूव थिए, चौकियुनि में इम्प्रूव थिए। गर्मी जे हवाले सां जेके फैसिलिटीज़ हुजनि, पखो आहे, कूलर आहे, इहे शयूं इहे जीअं ई असां पंहिंजे क्राइम खां जीअं ई असांजो थोरो असांखे टाइम मिलंदो त असां फौरी जेको आहे इन फोकस कंदासीं त जेके असांजा जवान आहिनि उन्हनि जी सुठी वेलफेयर कई वञे। जेको
फंड वेलफेयर में आहे, इन खां डबल असां कोशिशि कंदासीं जेकी बि सेविंग हूंदी पंहिंजे सिपाहियुनि ते इंशाल्लाह लॻाईंदासीं। उहे कंफर्टेबल हूंदा त असां पाण कंफर्टेबल आहियूं ऐं इंशाल्लाह इहो जज़्बो हूंदो ऐं आवाम जो असां सां साथ हूंदो त मां सम्झां थो त क्राइम खे ख़तमु करणु को ड्रीम वारी ॻाल्हि कोन्हे की रियलिटी आहे, फैक्ट आहे, उहो इंशाल्लाह असां तव्हांखे करे ॾेखारींदासीं। वधीक टाइम कोन वठंदुसि। आउं थोराइतो आहियां तमामु दोस्तनि जो जेके असांखे स्पेशल उन्हनि पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनो आहे ऐं आउं थोराइतो आहियां पंहिंजे पुलिस फोर्स जो, पंहिंजे जवाननि जो, जिन जेको आहे हिन हिकिड़ो मुख़्तसिर जेको आहे पुरवकार तक़रीब खे जेको आहे पंहिंजो चारि धाम लॻाए छॾिया आहिनि। उन्हनि जे अचण सां मूंखे ॾाढी दिलि ख़ुशी थी आहे। आउं चवंदुसि त हाणे वधीक स्टेट सेक्रेटरी मानी जे लाइ जेको आहे उन्हनि खे दावत। सिंध पुलिस, सिंध पुलिस